खातिर साथियों अस्सलाम वालेकुम। आज ये प्रोग्राम उस्तादन जो आलमी दिए करे मल्हाए रहे हैं जनाबे सदर उस्ताद असांजे उस्ताद जी बदौलत अहिड़ा माण्हू तयार थिया जिनमें कायदे आज़म सर सैयद अहमद खान अल्लामा इकबाल शेख हया जहिड़ा इंसान जेके इल्म अदब सियासत जा माहिर जिन कौम ऐं मुल्क जे माण्हुनि जी ख़िदमत करे पंहिंजो नालो रोशन कयो। जनाबे सदर उस्ताद असांजे माशरे जो बेहतरीन फर्द है जेको माशरे जे माण्हुनि के सच्चाई ईमानदारी वफादारी बहादुरी जा सबक बराए तरबियत दे बेहतरीन इंसान बनाए तो जंहिंजी मेहनत सां डॉक्टर इंजीनियर प्रोफेसर वकील ऐं सुठा शाइरी माशरे में पैदा करे तो जेके माण्हुनि जी ख़िदमत कनि था। जनाबे सदर उस्ताद उन मुसव्विर वांगर आहे जेको पत्थर के छेणी ऐं हथौड़ा हणे उन मां हिकु सुहिणी वणंदड़ मूर्ति ठाहे थो। उस्ताद जिंदाबाद पाकिस्तान। सलाम कहना